ऑटोमेटिक थाट्स या ख़ुद मुख्तियार सोचूं या पंहिंजो पाण ईंदड़ ख़्याल या खणी चइजे मिर्च मसाला सोचूं। हिकिड़ो मिसाल थो ॿुधायां। ज़ाल मुड़ुस हुया काजल ऐं उनजे मुड़ुस जो नालो रोशन। ॿिन्ही जी शादी थी, 2 साल शादीअ खे थी विया। पहिरियों ॾाढो हुया त ॾाढी ख़ुशी ज़िंदगी गुज़रंदी, पर 2 सालनि में हुनजी पाण में अणत बणत शुरू थी वई। थोरी थोरी ॻाल्हि ते झेड़ो। हिकिड़ो ताज़ो मिसाल जेको उन्हनि जो थियो, शाम जे टाइम ते काजल जेको आहे के मुड़ुस चयो त मूवीअ ते हलूं था, फिल्म ॾिसणु हलूं था। त ज़ाल चयो त हिन मूवीअ ते हलो, मुड़ुस चयो त हिन मूवीअ ते हलो। पाण में अटकी बीह रहिया ऐं जेको आहे बहस वधी वियो, ॻाल्हि वधी वई, झगड़ो थी वियो। हाणे ॻाल्हि नंढड़ी हुई, झगड़ो थी वियो। उनखां पोइ जेको आहे कावड़ में रोशन ॿाहिरि घरों निकिरी आयो। बसि हुनजे ज़हन में ख़्याल अचणु लॻा त भई हे त ॾाढी कंट्रोलिंग आहे, हू मुंहिंजे कब्ज़ो थी करणु चाहे, मूंखे जेको आहे कंट्रोल थी करणु चाहे। मां जेका चवां थो ॻाल्हि मुंहिंजी ॿुधे ई कोन थी पई। हूअ त मुंहिंजो कॾहिं ख़्यालु कंदी ई न आहे ऐं मुंहिंजी का ॻाल्हि मञींदी न आहे, सदाईं पंहिंजी ॻाल्हि मञाईंदी आहे। हाणे सुवालु आहे त इन्हनि ख़्यालनि खे छा चइजे। हाणे इहे उहे ख़्याल आहिनि जंहिंखे असां ऑटोमेटिक थाट्स चवंदा आहियूं, मिर्च मसाला थाट्स। हुन ईअं न चयो हुनखे त मां तुंहिंजो ख़्यालु नथी कयां, मां तुंहिंजी केयर नथी कयां, मां तोते कंट्रोल थी कयां। इहे उनजे ज़हन जी पैदावार, पंहिंजो पाण अची विया ख़्याल। हुन न चाहियो, न हुन चाहियो न हुन चाहियो, न रोशन दावत ॾिनी इन्हनि ख़्यालनि खे, न काजल चाहियो। हाणे इन्हनि खे चइबो आहे ऑटोमेटिक थाट्स, मिर्च मसाला। जीअं न मिर्च मसालो ॻाल्हि में मिलाए ॻाल्हि खे तेज़ कबो आहे, ॻाल्हि खे कंहिं ॿिए खे मिर्च मसालो ॿुधाए, हीउ मिर्च मसालो थी वियो। हाणे कई असांजा जेके झगड़ा, सोचूं, दुख, तकलीफ़ूं इन्हनि मिर्च मसाला ख़्यालनि जे करे हूंदियूं। उन लाइ ज़रूरी आहे असां इन्हनि सोचुनि खे, इन्हनि ख़्यालनि खे सुञाणूं त इहे ऑटोमेटिक थाट्स आहिनि, इहे मुंहिंजूं सोचूं आहिनि, इहो सच न आहे, इहा हक़ीक़त न आहे। ऐं उन्हनि खे टेस्ट कजे त वाक़ई इहा ॻाल्हि सही आहे न आहे, वाक़ई मुंहिंजो ख़्यालु नथी करे। जॾहिं रोशन खे असां चयोसीं त तूं सोच भला तुंहिंजो वाक़ई ख़्यालु न कंदी आहे, हुन जॾहिं पोयों हफ़्तो पूरो पोइ चेक कयो, चई न मुंहिंजो त वॾो ख़्यालु कंदी आहे, मुंहिंजी रोटीअ जो ख़्यालु कंदी आहे, मानीअ जो ख़्यालु कंदी आहे। अॼु मां वियसि घर त जेको आहे शइ ठाहे रखी जेका मूंखे वणंदी हुई, मूंखे चई त हीअ तोखे ॾाढी शइ वणंदी आहे, मां तुंहिंजे लाइ ठाही आहे। माना केॾो ख़्यालु थी करे। मुंहिंजा कपिड़ा कढी आई, जेको मुंहिंजी जेका प्यारी शर्ट हुई उनखे धोई इस्त्री करे खणी आई त हीअ तूं पाईंदो आहे, तोखे ठहंदी आहे, तूं पाए। पोइ रोशन जो दिमाग़ जॾहिं सोचणु लॻो त हीअ मां छा पियो सोचां हुन लाइ। मां सोचां पियो त मुंहिंजो ख़्यालु न कंदी आहे, कंट्रोल कंदी आहे। हू मूंखां पुछे थी, जॾहिं मां घर थो वञा पुछे थी त अॼु रोटी छा कयूं, मूंखां थी पुछे पई, त कंट्रोल त न थियो। त मतिलबु ॻाल्हि जो इहो आहे, असां कई दफ़ा जेको असां दुखी रहंदा आहियूं, परेशान रहंदा आहियूं, इन ऑटोमेटिक थाट्स जे करे रहंदा आहियूं, मिर्च मसाला सोचनि जे करे रहंदा आहियूं। त असां जॾहिं बि ईअं, जॾहिं असां परेशान हुजूं त इहो सोचूं त इन जहिड़े खां अॻु में या पोइ असांखे कहिड़ा ख़्याल अचनि पिया, छा पियो सोचां मां, इन जे बारे में मूंखे कहिड़ा सोच अचनि पियूं। जॾहिं सोचींदो त पोइ उन्हनि खे टेस्ट करण जी कोशिशि कंदो माण्हू त इहो सचो आहे या हक़ीक़त आहे या मुंहिंजी सिर्फ़ु सोच आहे, मुंहिंजो ख़्यालु आहे इहो। ऐं उनखे पोइ टेस्ट करे त उनखे तजुब लॻंदो त मां कीअं पियो सोचां। तजुब जी ॻाल्हि इहा आहे, जॾहिं असां परेशान हूंदा आहियूं, जॾहिं असांजो डिप्रेस हूंदा आहियूं या कंहिं बि इमोशनल हूंदा आहियूं, जज़्बाती हूंदा आहियूं, असांखे ऑटोमेटिक थाट ॾाढा घणा ईंदा आहिनि। त असांखे उहे तमामु तेज़ी सां ईंदा आहिनि, असांखे सुञाणणु घुरिजे। हीअ वीडियो अगरि तव्हांखे पसंदि अचे, इनखे लाइक कयो, इनखे सब्सक्राइब कयो ऐं घणे घणे शेयर कयो त जीअं माण्हुनि खे घणे घणी ई मालूमात थिए। महिरबानी तव्हांजी।